सगियूलग ॻोठ सिराई मोहम्मद साले भागत में न्यू भागत हाउस ते समाजी अॻवाणनि एडवोकेट शफ़क़त अली भागत, लाला इशफाक भागत जी निगरानी में फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें मशहूर डॉक्टर्स डॉक्टर गुलाम अब्बास भागत, डॉक्टर कुर्बान चना, डॉक्टर इशफाक मरीज़नि जो इलाज कयो ऐं लेडी डॉक्टराणियुनि डॉक्टर कुलसूम अब्बासी, डॉक्टर अफरोज़ ऐं डॉक्टर आरफा मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी मरीज़ औरतुनि जो चेकअप करे इलाज कयो ऐं दवाऊं ॾिनियूं। उन मौके ते समाजी अॻवाणनि एडवोकेट शफ़क़त अली भागत, लाला इशफाक भागत सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ही कैंप हैदराबाद जे दोस्तनि फिदा हुसैन भागत, मुश्ताक अहमद भट्टी ऐं ॿियनि दोस्तनि जे तावन सां लगाई वई आहे, जिन में बरसात मुतासिरीन ऐं ॿोॾि मुतासिरीन जी ग़रीब माण्हुनि जो इलाज कयो वियो, जंहिंमें तक़रीबन 700 मरीज़नि जो इलाज करे दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। हुननि वधीक चयो त असां वसअ हर ग़रीब मिस्कीन माण्हुनि जी हर मुमकिन मदद कंदा रहंदा आहियूं ऐं कंदा रहंदासीं।